अहमदाबाद कमेटी मोहम्मद सलीम सियाल अवेसी कादरी साहब सां अॼु 15 शबान के हवाले से ॻाल्हि ॿोल थींदी जेको असांखे ॿुधाईंदो त छा। जी साईं, वॾी महिरबानी साईं। हाजी न्याज़ अली नूनारी साहब, अॼु वॾी रात आहे, 15 शबान शब बरात जी रात ऐं शब बराअत जंहिंजी माना है छोटकारे वारी रात। ऐं अॼु जी रात जेको बानो जागे थो सिज लथे जी आज़ान खां वेंदे सुबुह जी आज़ान ताईं अल्लाह पाक 300 रहमतुनि जा दरवाज़ा अॼु जी रात खोले छॾींदो भाउ। ऐं मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाक फरमान आहे त 15 शबान जी रात कबीला बनू कलब जे बकरिन जे जेको उन्हनि में रिढुनि बकरिन जे जेको उन्हनि में वार आहिनि उन्हनि जे बराबरि अॼु जी रात अल्लाह पाक मुंहिंजे उम्मतनि खे बख़्शे जन्नती करे छॾींदो भाउ। कबीला बनू कलब जे हाणे उन्हनि जे बकरिन जे जेको उन्हनि ते वार आहिनि उन्हनि जे बकरिन जे मथां रिढुनि जे उहे केॾा किरोड़े खां बि मथे वार आहिनि, ओॾा महबूब जा उम्मती गुनाहगार अॼु जी रात बख़्शिजी वेंदा आहिनि। ऐं अॼु जी रात बानो वधि में वधि जेको आहे महबूब मिठड़े ते दुरूद पाक पढ़े ऐं क़ुरान पाक पढ़े, नफ़िल पढ़े ऐं वरी कोशिशि करे त सुबुह जो 15 शाबान जे सुबुह जो वरी रोज़ो रखे। बाक़ी इंशाअल्लाह काफ़ी जेको आहे हिन साल इलाही माण्हुनि में चेंजिंग मां ॾिसां थो त मां हर साल चवंदो आहियां, मीडिया जे थ्रू बि चवंदो आहियां, सोशल मीडिया जे बि चवंदो आहियां त बाबा ॿारनि नंढनि खे अॼु जी राति फटाका न वठी ॾियो। हर कंहिंखे औलाद प्यारी आहे त उन्हनि खे ईअं ख़र्ची ॾियो, ॿी का शइ वठी ॾियो। हे फटाका अॼु जी राति आतिशबाज़ी करणु वॾो कब गुनाह आहे, इहो ख़ुदाई अज़ाब आहे, ॾमर आहे। फटाकनि जी आतिशबाज़ी जी राति हे नाहे। अॼु जी राति इबादत जी राति आहे। रब खे रोई रोई करे उन जे दर ते तौबा इस्तग़फ़ार पढ़ी रब खे परचाइण जी राति आहे। त ज़िंदगी ऐं अॼु बजट जी राति आहे। सॼे साल में इंसान सां छा थींदो उहो सभु अॼु जी राति लिखियो वेंदो। पर बानो जॾहिं अॼु जी राति दुआ घुरंदो त रब अॼु हुनखे ख़ाली न मोटाईंदो, उनजी दुआ क़बूल कंदो, ॿेड़ा पार थी वेंदा। अल्लाह पाक असांजे साईं मीडिया साईं जेके साईं न्याज़ साहब वारा इन्हनि जे इन इदारे खे जीजल मुंहिंजी सिंध खे उनजी सॼी टीम खे अॼु जी राति जे सदके हमेशह आबाद करे उनखे तरक़ी अता फ़रमाए। ऐं अल्लाह पाक अॼु जी राति जे सदके आका जी सारी उम्मत के अल्लाह पाक फ़िरके वारत को बचाए। अल्लाह पाक हिन घर के हाजी बाबा साईं हाजी अलावदायो भंड साईं के एडवोकेट हाई कोर्ट फैज़ मोहम्मद भंड साईं के साईं जे सभिनी घर वारनि के क़यामत ताईं आबाद फरमाए। ऐं जेके भी दोस्त अॼु हिन पाक महफ़िल में आया सभिनी के रब अॼु जी राति जे सदके मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके क़यामत ताईं आबाद फरमाए। अल्लाह पाक मुंहिंजी सिंध धरती वतन पाकिस्तान के वतन जी पाक फौज आर्मी के हर मोड़ ते कामयाबी फतेह इज़्ज़त अता फरमाए। ऐं अल्लाह पाक इंशाअल्लाह वरी अञा प्रोग्राम हितों नगर को बाद में वरी सभई दोस्त वरी हलो वरी जेको कब्रिस्तान में वेही उते ज़िक्र थींदो, उते दुरूद पढ़ंदासीं, ज़िक्र थींदो, दुआ थींदी, पोइ वरी हर को घर वञे वरी उते जागो जीअं सुबुह जो सभई रोज़ो रखूं इंशाअल्लाह ताला। अस्सलाम वालेकुम।